घोटकी शहर में रात जो नौजवान मुबैना तौर ते अगवा थी विया। वाक़े जो इतलाउ ए सेक्शन थाने ते दिनो वियो। वारसन मुताबिक लाखा मोहल्ले जो रहवासी शफकत कोरी, सारंग मेमण ऐं मुमताज कॉलोनी जो रहवासी सनी राजपूत घोटकी बाईपास ते कायम थियल गाज़ी होटल तां रात जो चांहि पी मोटरसाइकिल ते सवार थी घर तरफ वञी रहिया हुआ त रस्ते में मुबैना तौर ते नामालूम हथियार बंदन पारां सारंग मेमण के माज़ूर हुजण करे खेस बधी फिटो करण बाद बिन ॼणनि शफकत कोरी ऐं सनी राजपूत के अगवा करे खणी विया आहिनि। वारसन ॿुधायो त अहिड़ो इतलाउ ए सेक्शन पुलिस खे ॾिनो आहे। घोटकी पुलिस पारां मुखबिन जी बाज़ियाबी लाइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे रोड रस्तनि ते नाकाबंदी शुरू करे छॾी आहे। यादि रहे त घोटकी में चोरी वारदातुनि जो सिलसिलो अञा ताईं रुकिजी नाहे सघियो।